ॾे परॾे मौजूदु मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, हक़ मौजूद, चाक चङा भला, जोड़ मता राखी खीरा सूदा। कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी खां वेंदे चेलार, चाचरो, कांटियो, नंगर पारकर, डीपलो, कजलासर, कारोंजर, नैणीसर खां थींदे कासबे ताईं ऐं उतां अमराणे जे मार्ग ते वसंदड़ समूरनि शहरनि ख़ासि तौर ते खोखरा पार थर खां थींदे जालोचुरो, वासड़बा, पर्ची स्टेशन, न्यू चोर, चोर, साडर, हासीसर, ढोरनारो, पिथोरो, नबीसर, नोहटो खां थींदे समूरे कस में वसंदड़ मुंहिंजनि मारुड़नि, धाटीड़नि तोड़े लीके जे हुन पार, बॉर्डर जे हुन पार, बाड़मेर, बीकानेर, जैसलमेर, जोधपुर, ऋण कच्छ, छोटण, डूंगर तोड़े कच्छ भुज में वसंदड़ मुंहिंजे मारुड़नि, धाटीड़नि, सांगीड़नि खे सिक भरियो सलाम, नमस्कार, वेलकम, ख़ुश आबाद हुजो। पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते लोक गीतनि जो ही स्टोरीज़, ही कहाणियूं, ही कचहरियूं, ही दास्तान जेके असीं तव्हांजे आॾो शेयर करियूं पिया ऐं तव्हां मुसलसल इन्हनि खे मोट ॾेई ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ ऐं स्टाइल में ॿुधो था ऐं अॻिते शेयर कयो था, कीअं थियूं लॻनि उन ते पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा वञो ऐं पंहिंजे चैनल थर थाक खे ज़रूरु सब्सक्राइब करियो, बेल आइकॉन जे बटण खे दॿायो त जीअं तव्हां वटि हर नई वीडियो जो नोटिफिकेशन वक़्तु सर ईंदो रहे। अॼु पाण हिकु भेरो वरी ॾे परॾेह में ऐं हिंद सिंध में मशहूरु थर ऐं धाट जे, राजस्थान जे थर जे, सिंध जे इंतिहाई मासूम, मिठड़े, ख़ूबसूरत लोक फनकार हैदर रिंद जे ॻायल लोकगीत पहिरीं तो मूंसां प्यार कयो बाबति ॻाल्हाईंदासीं, तफ़सीली कंदासीं। कचहरी बुनियादी तौर ते हैदर रिंद सिंध पाकिस्तान जे अंदरि जेके बि मारवाड़ी, धाटकी, सिंधी, सराइकी लोकगीत ॻाईंदड़ जेके फनकार आहिनि उन्हनि में पंहिंजी मुनफ़रद, पंहिंजी अलॻि थलॻि, पंहिंजो घाड़ेटो, पंहिंजा लवाज़मात, पंहिंजो फ़न, पंहिंजो फ़िक्र रखंदड़ ऐं पंहिंजो मासूम मिठड़े आवाज़ सां ॻाईंदड़ बिल्कुलु हिकु निरालो ऐं नओं ऐं अलॻि थलॻि पंहिंजे ई नए स्टाइल अंदाज़ सां मशहूरी माणींदड़ हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं ज़बरदस्त फनकार आहे, जंहिंखे ॾे परॾेह में रुगो इन करे मञता मिली जो हुनजो ॻाइण जो अंदाज़ ॿियनि आम फनकारनि खां, लोक फनकारनि खां मुख़्तलिफ़ आहे। हू जॾहिं ॻाए थो तॾहिं थर उनजे पूरे गले मां हिकिड़े ख़ूबसूरत मंज़र सां साम्हूं चिटो थी अची थो वञे। हू जॾहिं ॻाए थो तॾहिं सिंध, पाकिस्तान, काछे, कोहिस्तान, कारोंजर, कश्मीर, केटी बंदर ताईं जेके बि मंज़र आहिनि उहे हुनजे गीतनि मां, हुनजे ॿोलनि मां चिटा थी ख़ूबसूरत अंदाज़ सां तव्हांजे अखियुनि जे आॾो भंवरनि जीअं फेरा था ॾियनि। छाकाणि जो हैदर रिंद बुनियादी तौर ते मासूम मिठड़े आवाज़ जे करे ऐं पंहिंजे नए स्टाइल अंदाज़ जे करे ई मशहूरु थियो। इहो ई कारण आहे जो हैदर रिंद पहिरीं तो मूंसां कयो प्यार लोकगीत जॾहिं ॻायो त उहो ॾे परॾेह में सुपर हिट गीत जे तौर ते मशहूरु थियो, तमामु घणो ॿुधो वियो ऐं प्यार जे कचहरियूं कंदड़, प्यार जूं ॻाल्हियूं कंदड़, प्यार खे यादि कंदड़, प्यार जा दास्तान ॻाईंदड़ उहे समूरियूं दिलियूं जिन्हनि जे दिलनि में प्यार वसे थो उन्हनि हिन गीत खे लाइक कयो ऐं तमामु घणो हाव सां हंडाए ॿुधो ऐं ज़ौक़ ऐं शौक़ सां न रुगो हिनखे ॿुधो पर अॻिते बि हिन गीत ते तफ़सीली कचहरियूं कंदा रहिया। ऐं हीउ गीत जेको दिलनि जी धड़कन आहे, जेको ॿिनि दिलनि खे मिलाए थो ऐं जंहिंमें प्यार मोहबत जो ज़िक्र आहे ऐं गॾोगॾु मयार बि आहे त पहिरीं तो मूंसां कयो प्यार ऐं पोइ रुसामो ऐं पोइ विछोड़ो ऐं पोइ विसारे छॾण जूं जेके ॻाल्हियूं आहिनि, जेके मयारूं आहिनि उहे बि हिन गीत में बयानु कयो वियो आहे। बुनियादी तौर ते सिंध हिकिड़ो इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत ख़ितो आहे जिते लोकगीत सिंधी ॿोली में ॻायल मुख़्तलिफ़ लोकगीत, मुख़्तलिफ़ दास्तान उहे हर फनकार पंहिंजे अलॻि स्टाइल अंदाज़ सां ॻाया आहिनि पर हैदर रिंद जेको ॻाया आहिनि उन में लोक दास्तान जेके आहिनि ख़ासि तौर ते जेके शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॻाया, उमर मारवी आहे, मूमल राणो आहे, ससी पुनू आहे, हीर रांझो आहे, तोड़े ॿिया जेके बि मुख़्तलिफ़ ढोलो मारवल आहे या ॿिया जेके गीत आहिनि उहे हैदर रिंद पंहिंजे स्टाइल अंदाज़ सां उन्हनि दास्तान खे ॻायो आहे। एॾो त अंदाज़ ऐं ख़ूबसूरत ऐं हुस्नाकी सां ॻायो आहे
जहिड़ो ॿियो को बि फ़नकार हिन महिल ताईं अञा ताईं नाहे ॻाए सघियो, ऐं न ई एॾी महिनत ऐं जदोजहद सां इन्हनि गीतनि जे ज़रिए को वरी मञता बि माणे सघियो आहे। हैदर हिंद जेको मुख़्तलिफ़ ढाटकी ऐं मारवाड़ी जा लोक गीत ख़ासि तौर ते चिरमकी, बाजरकी ऐं कांगलड़ी थी उॾे, ॾोरो, रायचंद, कांगसियो, मोराबाई, ॿिया खोड़ सारा लोक गीत आहिनि, मोरियो, इहे गीत जेके हैदर हिंद ॻाया त इहे हिंद सिंध में मशहूरु थिया। ख़ासि तौर ते राजस्थान जे जैसलमेर, बाड़मेर, बीकानेर, जोधपुर, ऋणकच्छ, कच्छ भुज जो जेको वसंदड़ इलाइक़ो आहे, हीउ ढाट जो जेको इलाइक़ो आहे, राजस्थान जो इलाइक़ो आहे, उन में जेके जैसलमेरी माण्हू आहिनि उन्हनि वटि जेको मारवाड़ जो या जैसलमेर जो जेको स्टाइल, कल्चर, अंदाज़ आहे, जंहिंमें मोरिये, टीलड़ी, हंसली ऐं ख़ूबसूरत जेको लब लुबाब आहे, जेको लिबास आहे, जेके पहिरान आहिनि, उन्हनि मंदरनि जा ज़िक्र जेको लोक गीतनि में आहिनि, उन करे तमामु घणो मक़बूल आहे हैदर हिंद। ख़ासि तौर ते लीके जे हुन पार बि, ऐं हूअं त सॼी सिंध में ॾे परॾे में मशहूरु आहे, पर ख़ासि तौर ते जैसलमेर, बाड़मेर, बीकानेर में, जोधपुर में, कच्छ भुज में बि तमामु घणो मशहूरु आहे। ऐं सिंध पाकिस्तान जो त हूअं ई महबूब फ़नकार आहे। तालके छाछड़ जे ॻोठ करीमदाद जे तड़ सां तालुक़ु रखंदड़ हैदर हिंद जॾहिं हीउ गीत पहिरीं तो मूंसां कयो प्यार ॻायो, ऐं उन खां पोइ जेके ॿिया गीत ॻाया, मुसलसल उहे गीत मशहूरु थींदा विया। हिन गीत समेत हिन गीत में जेके प्यार जूं, दर्द जूं, विछोड़े जूं ॻाल्हियूं आहिनि, कचेरियूं आहिनि, कहाणियूं आहिनि, उहे तव्हां जेकॾहिं हिन गीत खे ॿुधंदा तव्हांखे महसूसु थींदो त वाकई हैदर हिंद इन्हनि शयुनि खे नए ऐं निराले स्टाइली अंदाज़ सां ॻायो आहे। बुनियादी तौर ते सिंध जा जेके बि लोक फ़नकार आहिनि, ढाट जा, मारवाड़ जा जेके बि फ़नकार आहिनि, उन्हनि में हैदर हिंद इन जे करे बि अलॻि थलॻि ऐं पंहिंजी अलॻि सुञाणप रखे थो, जो हैदर हिंद बुनियादी तौर ते पावन सां गॾु जेको आहे सो ॻाए थो, बीन उन सां गॾु आहे संगत में, ऐं उन सां गॾु अलीम ख़ासकेली खां वेंदे हुनजी जेका बि संगत में सुंग में जेके बि उनजा साथी रहिया आहिनि, उहे उन सां गॾु सलाहकारी में रहिया आहिनि, उन्हनि गॾिजी हैदर हिंद सां जेको संगत कई आहे। ऐं हैदर हिंद पंहिंजे मिठड़े मासूम आवाज़ में जॾहिं इहे लोकगीत ॻाए थो, यकीन करियो तव्हांखे थर, तव्हांखे ढाट, तव्हांखे सिंध जा इंतिहाई हसीन ख़ूबसूरत मंज़र उन्हनि गीतनि में मिलंदा। तंहिंजे करे ज़रूरी आहे त असां पंहिंजनि मक़ामी लोक फ़नकारनि जे इन्हनि गीतनि खे पंहिंजा हाव सां हटायूं, दिलि में सांधियूं, महफ़ूज़ करियूं। अॼोकी जदीद टेक्नोलॉजी दौर में इहे लोकगीत जॾहिं हाणे कैसेटनि जी दुनिया जो दौरु नाहे रहियो, त तव्हांखे कंप्यूटर्स तां मेमोरी कार्ड जी सूरत में, सीडीज़ जी सूरत में, जेके आहिनि से मुख़्तलिफ़ जेको आहिनि सो यूएसबीज़ जी सूरत में तव्हांखे जेको सो उहे मिली सघनि था गीत, जेके ऑडियो वीडियो ॿिन्ही रूपनि में तव्हां उन्हनि खे महफ़ूज़ करे ॿुधी सघो था। पंहिंजे कल्चर, तारीख़, सकाफ़त खे महफ़ूज़ करणु, पंहिंजी धरती सां वफ़ा करणु हैदर हिंद जे लोक गीतनि में बि शामिलु आहे। तव्हांखे बि इहे शयूं हीअं सां अॾाइणु घुरिजनि। मिलंदासीं इनशाला तव्हां सां वरी कंहिं ॿी वीडियो में। तेसिताईं इजाज़त वठंदे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक खे हिकु दफ़ो ॿीहर सब्सक्राइब करण जी वेनती कजे थी। ठीकु।